दड़ो में शहीद जान मोहम्मद महर के क़त्ल, प्रिया कुमारी के अगवा ऐं फातिमा फरड़ू के क़त्ल वाक़े ख़िलाफ़ दड़ो में जस्कम पारां रूपा माड़ी चौक खां दड़ो पिञारी पुल ताईं रैली कढी एहतजाज कयो वियो। दड़ो में जस्कम के मरकज़ी सर ते जस्कम दड़ो रिटा ऐं बन्नू तरफ़ां अनवर मल्ला, कामरेड अज़ीज़ मल्ला, अज़ीज़ सुमरो, सरफराज सुमरो, अशरफ सोलंगी ऐं ॿियनि जी अगवाणी में प्रिया कुमारी जी बाज़ियाबी, शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी ऐं फातिमा फरड़ू जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ रूपा माड़ी चौक खां दड़ो पिञारी पुल ताईं एहतजाजी रैली कढी वई, जंहिंमें अगवाणनि ख़िताब कंदे ॿुधायो त सिंध में लाक़ानूनियत सबबि सहाफ़ियुनि समेत मासूम नियाणियूं अगवा ऐं क़त्ल थी रहियूं आहिनि। सिंध सूफ़ियुनि ऐं अमन पसंद सिंधियुनि जी धरती आहे, जंहिं ते वेशी क़ाबिज़ थी विया आहिनि, जिन ख़िलाफ़ हाणे जिहाद लाइ निकिता आहियूं। सिंध धरती जी मज़लूम नियाणियुनि ऐं सहाफ़ियुनि जे क़ातिलनि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।